बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अॼु तव्हांखे आऊं हिकु टेक्निकल ॻाल्हि ॿुधायां थो। काफ़ी दोस्तनि जा क्वेश्चन्स इहे आहिनि त गुलाबी सुंडी अची विया। वाक़ई गुलाबी सुंडी अची विया। जेके बि दोस्त आहिनि नवां दोस्त जेके वञी आहिनि पिया त उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त हू जेके आहिनि गुलाबी सुंडी खे ॻोल्हण, ख़ासि तौर ते किर्स BS 63 SS 32 114 अहिड़ियूं वैराइटियूं जेके सिंगल जीन में आहिनि उन सभिनी ते गुलाबी सुंडी जो हमिलो थियो हूंदो। अहिड़ा गुल जेको मथां बंदि थियल हुजे, हिनखे असां चवंदा आहियूं मधाणी नुमा गुल। हिनखे पाण खोलींदासीं, क्लोज़ करे बाबा ॾेखार त हीउ कीड़ो वेठो आहेसि। पोइ हीउ गुलाबी सुंडी नज़र अचे पई कैमरा में। हीअ आहे गुलाबी सुंडी जेको चुरे पई। ठीकु। अच्छा, हीअ गुलाबी सुंडीअ खे अंग्रेज़ी में चयो वेंदो आहे फस्ट इन स्टार। हीअ ॾिसो चुरे पई न, गुलाबी सुंडी वेठी आहे। अहिड़ा गुल जेके माधाणी नमा आहिनि उन्हनि में गुलाबी सुंडी मौजूदु आहे। पर तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश करे छॾियां त हीअ गुलाबी सुंडी जेका आहे त गुल में आई आहे। छा में? गोगड़े में कोन आई आहे। गोगड़े में वञी बि कोन थी सघे को। ऐं हीअ जेको गुल आहे, हिन गुल जी उमिरि जेका आहे उहा आहे 1.5 ॾींहुं। ठीकु। छो त सुभाणे हिन गुल खे हीअं ॻाढ़ो थियणो आहे। हीअं ॻाढ़ो थींदो हिकिड़ो ॾींहुं, ॿिए ॾींहुं जेको आहे हीअ गुल किरी वेंदो हेठि। किरण खां पोइ छा थींदो त इहा सुंडी जेका आहे त किरी वेंदी। गुलाबी सुंडी जो जेको परवानो आहे उहो ॿिनि जॻहियुनि ते एगलिंग कंदो आहे। हिकिड़ो त हीअ गुल जे मथां कई, अंदरि गुल में घिड़ी वियो। ॿी एगलिंग हीअ कंदो आहे गोगड़े जे मथां, गोगड़े जी पनखड़ी ते। उहो हींअर कोन कंदो को, उहो तॾहिं कंदो जॾहिं अगस्त जी बारिशूं ईंदियूं तॾहिं कंदो। माना गोगड़ो जेको हाणे हिन में गोगड़ो त ठहियल मुंहिंजे गाले में कोन्हे को। गोगड़ो जंहिंमें ठहियल हूंदो न त उनजे पासे खां कंदो आहे, उहो गोगड़े में घिड़ंदो आहे। जेको गुल में कंदो आहे, गुल ही 1.5 ॾींहं में ॻाढ़ो थी छणी वेंदो आहे। इहो गुलाबी सुंडी छणी वेंदी आहे। उन करे हिन स्टेज ते यानी अप्रैल या मई में गुलाबी सुंडीअ जेको फस्ट इन स्टार अचे, उन ते स्प्रे करण जी काई ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं को दोस्त सवाब ख़ातिर करणु चाहे थो त ट्राइज़ोफास करे छॾे या गामा साइलोथ्रिन ग्रुप जेको आहे उहो माना स्प्रे करे सघे थो। बाक़ी रहियो त असांजे तजुर्बे मुताबिक़ हीअ जेका सुंडी आहे जेका गुल में आई आहे, इहा नुक़सानु कतई कोन ॾींदी। जेकॾहिं इहा सुंडी गोगड़े वारी स्टेज ते अची वञे, गोगड़े जे ॿाहिरां पनखड़ियुनि ते जेकॾहिं एगलिंग थिए, आना लहनि ऐं गोगड़े में घिड़ण खां अॻु बि स्प्रे करिणो पवंदो आहे। सो जिन बि दोस्तनि जे पासे गुलनि में जेकॾहिं सुंडी नज़र अचे पई त उन्हनि खे घुरिजे त उहे स्प्रे मुंहिंजे हिसाब में न कनि। जेकॾहिं थोरो हल्को फुल्को कोई स्प्रे कनि था त भले करे छॾनि, बाक़ी इहा नुक़सानु कोन ॾींदी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।